नवंबर डिस्ट्रिक्ट बार में कराची बार जो सदर आमिर वड़ाच, सिंध हाई कोर्ट बार जो सदारत जो उम्मीदवार मोहम्मद हुसैन जमाली, सिंध बार काउंसिल जो मेंबर KB लिगारी पोहतात वकीलन तरफ़ां उन्हनि जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते आमिर वड़ाच डिस्ट्रिक्ट बार जे वकीलन खे ख़िताब कंदे चयो त प्रोसिक्यूशनल कोर्टूं ठाहियूं वयूं आहिनि। प्रोसिक्यूशनल जज जी उमिरि 68 साल कई वई। उन करे जो संदन पसंद जो जज 3 नवंबर ते रिटायर थियणो हुयो। उन जो मुदो 3 साल वधायो वियो। उन जो जेको प्रोसीजर अख़्तियार कयो वियो, हिकु ॾींहुं स्टेटमेंट पास कई वई, ॿिए ॾींहुं नोटिफिकेशन कढियो वियो, 3 ॾींहं हिन खे कसम खणायो वियो। एतिरो जल्दी नंढे नौकरी वारी जी बि अपॉइंटमेंट न कई वञे थी। असां सभु वकील जंहिं पॉइंट ते बीठा आहियूं त ॿ आहिनि, तव्हां 26-27 तरमीम जे हक़ में वोट ॾींदा या ख़िलाफ़। तव्हां हक़ सां बीहंदा या बातिल सां ग़ुलामी क़बूल कंदव या आज़ादीअ लाइ जदोजहद कंदा, फ़ैसिलो तव्हांखे करिणो आहे। तव्हां प्रो गवर्नमेंट प्रो स्टेटमेंट सां गॾु हूंदा या आज़ाद अदलिया, आज़ाद सिंध ऐं पाकिस्तान जे तहफ़ुज़ लाइ, पोइ तव्हां जंहिंखे बि वोट ॾियो, मुंहिंजो अर्ज़ु आहे त हसीब जमाली खे वोट ॾियो। कहिड़ो उम्मीदवार उसूलनि ते बीठो आहे ऐं कंहिं ॿार खे विकिणो कयो आहे। आमिर वड़ाच वधीक चयो त अॼु तव्हां जे हाई कोर्ट बार जा हथ ऐं पेर ॿधी गवर्नमेंट ऐं एस्टेब्लिशमेंट अॻियां उछलायो वियो आहे। उन्हनि खे चयो वियो आहे त हाई कोर्ट बार अंधी लूली ऐं लंगड़ी आहे, कुझु नथी करे सघे। मरियम नवाज़ चयो त पाणी बि असांजो, पैसो बि असांजो। समूरनि बारज़ उन ख़िलाफ़ ठहराव पास करे रद्द कयो। मूं हाई कोर्ट बार में रेज़ोल्यूशन पेश कयो, 2 कलाकनि में वापसि कयो वियो। हाई कोर्ट बार जे सेक्रेटरी कन्वेंशन रखियो आहे, जंहिंखे रोकण जी कोशिशि कई पई वञे। तव्हांखे 26 ऐं 27 तरमीम जी हिमायत करणी आहे त उन में हिमायत कन्वेंशन कोठायो त ख़बर पइजी वेंदी। तव्हां जमहूरी तरीक़ेकार खे नथा रोके सघो। हाणे 28 तरमीम अचे पई, वकीलनि खे पैसा ॾिना विया आहिनि, हू असांखे बेवकूफ़ सम्झनि था। सिंध खे टारगेट बणायो पियो वञे। जेकॾहिं सिंध में 3 सूबा न ठाहिया ऐं वरी 3 इंतिज़ामी यूनिट ठाहिया वेंदा, ॿी ॻाल्हि साॻी आहे, ॿई ॻाल्हियूं साॻियूं आहिनि, सिर्फ़ु नाला तब्दील आहिनि। आइनी कोर्ट ते माण्हुनि एतिराज़ कयो त आइनी बेंच ठाहियूं वयूं। सिंध खे 3 हिसनि में विरहाइण खे तव्हां क़बूल कंदव? राणा सनाउल्लाह चवे थो त 28 अप्रैल में ईंदी, वावडा चवे थो त डिसंबर में ईंदी। सुप्रीम कोर्ट जी इमारत हाणे मुक़बरो आहे। उन्हनि तरमीमुनि ज़रिए तव्हांजे ॻिचीअ में ग़ुलामीअ जो तोक विधो वेंदो। इंसाफ़ जे दरवाज़े खे तालो लॻायो वियो आहे। हुन वधीक चयो त लाड़काणे जे जज SSP खे हटाइण जो फ़ैसिलो ॾिनो त जज खे हटायो वियो। गनी अमान सरमद मीरानी खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो त उन्हनि खे आज़ादु न कयो वियो। मोरो में 2 माण्हू शहीद कया विया। कोर्ट में पिटीशन विधी त उनखे डिसमिस कयो वियो। जजनि जी अपॉइंटमेंट एस्टेब्लिशमेंट ऐं सियासी पार्टी करे रही आहे। सुठो चमचो सुठो जज थींदो, सीनारती ख़तमु कई वई आहे। 27 तरमीमूं पास करे हिक ॿिए खे लॾूं खाराया विया, आइन जूं धज्जियूं उॾायूं वयूं आहिनि। डिस्ट्रिक्ट बार खे मोहम्मद हसीब जमाली, KB लिगारी पिणु ख़िताब कयो। बार जे सदर शफ़ी मोहम्मद खोसो ऐं ॿियनि वकीलनि तरफ़ां आयल महिमाननि खे अजरक ऐं टोपियूं पारायूं। कैमरामैन शोएब अमन सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल कंबर शदाद कोट।